पंजाब असेंबली जी चूंड कॾहिं कराइजे। पंजाब के गवर्नर से लाहौर में इलेक्शन कमीशन के अमलदारनि गरजाणी कई है। अवांखे अपडेट कयूं पिया। इलेक्शन की तारीख़ ॾियण बाबति लाहौर हाईकोर्ट के हुकम ते गौर कयो पियो वञे। सेक्रेटरी इलेक्शन कमीशन ऐं कानूनी माहिर बि इजलास में शरीक थिया आहिनि। ख़बर अवांखे ॾियूं पिया। पंजाब असेंबली की चूंड कॾहिं कराइजे। पंजाब के गवर्नर से लाहौर में इलेक्शन कमीशन के अमलदारनि गरजाणी कई है। बिल्कुल नाज़रीन, इलेक्शन की तारीख़ ॾियण बाबति लाहौर हाईकोर्ट के हुकमनि ते गौर। सेक्रेटरी इलेक्शन कमीशन ऐं कानूनी माहिर भी इजलास में शरीक थिया आहिनि। इन हवाले से लाइन ते मौजूद है लाहौर में खुदाबख्श हुजण जी। खुदाबख्श छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, लाहौर हाईकोर्ट जो फैसलो ॾिनो हो जंहिंमें इलेक्शन कमीशन की यह हिदायत कई वही हुई कि पंजाब असेंबली की इलेक्शन 90 ॾींहनि के अंदर कराइजे। उन हवाले से इलेक्शन कमीशन गवर्नर के खत लिखी अज मीटिंग की तारीख़ रखी वही हुई जेका हिन वक्त जारी है, जंहिंमें इलेक्शन कमीशन तरफा सेक्रेटरी इलेक्शन कमीशन जॾहिं त सेक्रेटरी लीगल समेत जेको आहे ॿिया अमलदार मौजूद आहिनि, जॾहिं त गवर्नर जेको आहे मामलत लाइ चीफ सेक्रेटरी पंजाब ऐं IG पंजाब के भी घुराए वरितो आहे। हिन वक्त गवर्नर हाउस पंजाब में गवर्नर पंजाब वलीउर रहमान की सदारत में एक इजलास थी रहियो आहे, जंहिंमें इहो गौर विचार कयो पियो वञे त पंजाब असेंबली की इलेक्शन की तारीख़ कहिड़ी मुक़ररु कई वञे। छो त लाहौर हाई कोर्ट इहो वाज़े हुकुम ॾिनो हुयो त 90 ॾींहनि के अंदर इलेक्शन कराई वञे, छो त इहो कानूनी घुर्जुनि खे पूरो कयो वञे। उन हवाले से हिन वक्त गवर्नर हाउस में इहो इजलास जारी है, जंहिंमें इलेक्शन कमीशन जा अमलदार, गवर्नर पंजाब ऐं पंजाब की एडमिनिस्ट्रेटिव जा अमलदार, चीफ सेक्रेटरी ऐं IG पिण मौजूद आहिनि ऐं इन हवाले से तारीख़ के हतमी शिकिल ॾिनी पई वञे। जी ठीक है, वॾी महिरबानी खुदाबख्श हुजण तफ़सील ॾियण जे लाइ। इलेक्शन की तारीख़ ॾियण बाबति लाहौर हाईकोर्ट के हुकमनि ते गौर कयो पियो वञे। सेक्रेटरी ऐं कानूनी माहिर बि इजलास में शरीक थिया आहिनि।